ही खीरे बुरड़े जे पोयां मासात खीरे बुरड़े जे पोयां रश आहे। हे दोस्तनि जे घेरे में अची वियो आहे। हे खीरो बुरड़ो परस्तारनि जे घेरे में अची वियो आहे। हे ॾिसी सघो था। हमरा के किरायो न ख्याल कजो दोस्तो। हे दोस्तो दोस्तनि खीरे बुरड़े के ॾिठो आहे ऐं तेज़ तरीन भॼंदा अचनि। सभु खीरे बुरड़े जा परस्तार आहिनि ऐं परे परे खां आया आहिनि जेके शेरदिल सुराणी जे होटल ते कुछ बनाओ सर, कुछ बनाओ सर, बड़ी मेहरबानी बोला खुश करो। एक दोस्त शेरदिल सुराणी जो होटल अलामीर होटल रेस्टोरेंट जेको बेगारी पुल ते होटल आहे। हे सभु दोस्त असांजा होटल जा मुलाज़िम तव्हांजे होटल ते मासात बुरड़ो आयो आहे, खीरो बुरड़ो ऐं रश सॼी मासात बुरड़े ते आहे। खीरो बुरड़ो नेठि पंहिंजी जान छॾाए परस्तारनि मां पहुतो आहे पर अञा छॾींदसि कोन। न को मसलो ई न आहे, टेंशन न कयो दोस्तनि जो। हे शेरदिल ऐं परस्तारनि जे घेरे में हुयो खीरो बुरड़ो नेठि जान छॾाए पहुतो आहे। अञा जान न छॾाए सघियो आहे खीरो। इहे असांजा दोस्त मीर हसन बिरोही साहब जन मौजूदु आहिनि। असगर खान टावरी साहब, असांजो बहितरीन कैमरामैन DOP आरफ चरा साहब जन भी मौजूदु आहिनि। आरफ साहब महिरबानी तव्हांजी। तव्हां सर हिते बेगारी पुल ते शेरदिल सुराणी जे होटल ते पहुता आहियो। शेरदिल असां तमामु सुठो दोस्त आहे ऐं इन होटल जी चांहि मानी असांजे जगबाबाद में माना इहो सम्झो त हीअ टॉप ते होटल आहे। चांहि हिन जी तव्हां पीअंदो न त वरी चवंदो त शेरदिल जी चांहि वरी ज़बरदस्त असगर साहब तव्हां घोटकी खां आया आहियो। घोटकी जा पेड़ा बि मशहूरु पर हिते शेरदिल जी होटल जी चांहि मशहूरु सभ खां वधीक शेरदिल जी चांहि त मशहूरु आहे पर ही किंग ऑफ डॉलर आहिनि ॿई दोस्त असांजा। इन्हनि जे मां विच में वेठो आहियां ऐं मां बि इहो चवां थो त शायदि मां बि को डॉलर थिया पर रोज़ दोस्त असांजा डॉलर कमाइनि था। हा रोज़ किंग ऑफ डॉलर